अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सबुर शाकिरियन आहे उताकन में, जे वासिल थिया विसाल में से ज़रो ज़ाहिर न कनि, वेत वाहुड़ तरन हींअड़ा जिन हिजी वया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िच ताईं, जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 अगस्त 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जित हुजो धरती लाइ ऐं धरती वासियुनि लाइ जीअंदा रहो। प्रोग्राम कुझु वर्क किताब में असीं वर्क वराईंदा आहियूं उन्हनि किताबनि जा जिन में सिंध जी तारीख़ समायल हूंदी आहे, जिन में धरतीअ धणियुनि जा किसा हूंदा आहिनि ऐं जिन में ॼाण जा ख़ज़ाना हूंदा आहिनि। असीं अवां जी ख़िदमत में नामियारे नावल नवीस मज़मून निगार ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जो किताब मरण मूसियाव पेश करे रहिया आहियूं। अॼु प्रोग्राम में नावल मरण मूसियाव जी 8वीं क़िस्त शामिल कंदासीं। मरण मूसियाव में सिंधियुनि जी दलेरी जा दास्तान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मुग़लनि ऐं तुर्खाननि जे ज़ुल्म जो किसो बि आहे। हीअ तारीख़ी नावल आहे जंहिंजो पहिरियों हिसो पढ़ाॾूअ सोई सर जे नाले सां छपिजी मंज़र आम ते आयो ऐं ॿियो हिसो मरण मूसियाव जे नाले सां छपियो। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं 8वीं क़िस्त। हुन सावण खे भाकुर मां कढंदे संस भूरियुनि अखियुनि में निहारींदे चयो, असांखे ख़बर आहे भाउ सावण, असांखे इहा बि ख़बर आहे त तूं उहे धाड़ा छो थो हणी। नफ़रत जो उहो रूप बि सिंध लाइ गनीमत आहे भाउ। सावण खे ॼण को ॾढ मिली वियो, हुनजी शर्मसारी ॼण त के क़दुरु घटिजी वई, हुनजे बदिरां हिकु नओं अहसासु हुनजे समूरे जिस्म में फैलिजी वियो, जंहिंजो छेद करणु हुन नथे घुरियो। अंदरि जी हुन छिकताण खां बचण लाइ हुन चयो, अचो त हलूं, मुंहिंजा हमराह अलाए छा सोचींदा हूंदा त असांखे वरी छा थियो। सावण वरियाम ऐं ॾातर ॾीने खे वठी जॾहिं मॾीअ ते आयो तॾे ते वेठल हमराह उथी बीही रहिया। हर हिक सां सावण संदन वाक़फ़ियत कराई। जेसीं ख़ुशि ख़ैर आफ़ियत ऐं खिकरूं ख़तमु थियूं तेसीं हमराह मानी बि खणी आया। ॻाढ़नि चांवरनि जी मानी ऐं बीहनि जे हिन बोड़ मां वरियाम ऐं ॾातर ॾीने खे जेको मज़ो आयो, उनखां वधीक हुननि हमराहनि जे प्यार ऐं पंजाइप हुनजी दिलि मोहे विधी। मानी टकी खां वांदा थी हमराह कांभूं ॿधी हाल अहवाल वठण वेही रहिया। जॾहिं वरियाम ॻाल्हाइणु शुरू कयो तॾहिं ईअं थी भायो ॼण त ॿेले जा वण बि हुनजी ॻाल्हि ॿुधण काण माठ थी विया हुआ। अदा कहिड़ा सूर रोई कहिड़ा रुअजनि। सिंधी महलनि में मुग़ल लश्करनि जॾहिं रेगुनाह आई वह खे सताइणु शुरू कयो तेसीं बि असीं बि माठ हुआसीं। पर जॾहिं घरनि में घिड़ी कंहिं न कंहिंखे खणी थे विया ऐं मारकुट करे ॾोकड़ वठी छॾण जो धंधो बणाए छॾियाऊं तॾहिं असांखां बि रहियो न थियो। चङनि मुड़ुसनि त उहो थिए चयो त जीअं बाज़ारनि ऐं मंडियुनि में सभिनी वापारियुनि हटाइनि गॾिजी हर हफ़्ते हिकिड़ी मुक़ररु रक़म हद जे मुग़ल चौकी ते थे पहुचाई, तीअं महलनि में बि ईअं कजे ऐं हर चौकी जे अमलदार खे मुग़ल लश्करनि लाइ हफ़्ते जी आनकी भरे ॾिजे। असां निंढनि खे उहा ॻाल्हि न वणी ऐं असां पंहिंजूं टोलियूं ठाहे महलनि में चौकी ॾियण जो बंदोबस्तु कयो ऐं हाफ़िज़ बिलाल शहर जे कोटवाल खे अहिड़ी ॼाण बि करे आयो। वरियाम ॻाल्हि हीअं थिए कई ॼण त हू कंहिं अजाती कावड़ खे रोकण जी कोशिशि करे रहियो। सस निरड़ ते हिकु दाइमी घुंड पइजी वियो। हुन उमिरि में उहो घुंड ॼण हुनखे जवानी जो दाग़ थी मिलियो हो। हुन हिकु ऊनो साह खणी ॻाल्हि खे अॻिते वधायो। कुझु ॾींहं त ठापर अची वई। ॿिनि चइनि हंधनि ते मुग़ल लश्करी पंहिंजे शिकार जी ॻोल्हा में निकिता, पर असांजे हमराहनि खे का हरकत करणु न ॾिनी। 3-4 झड़पूं बि थियूं ऐं जिन में ॿिन्ही धुरनि जा माण्हू धकिजी पिया। पर नेठि जॾहिं ॾिठाऊं त महलनि में का खेचल करणु महांगी थी पयनि त अचण जी पचर फिटी कयाऊं।
पोइ अलाए छा थियो जो मिर्ज़ा पाइंदा बेग तोशी खाने जे नाइब आमिल खे कोटवाली जो मनसब मिलियो ऐं अॻियों कोटवाल कंहिं तह खाने जे हवाले थी वियो। मिर्ज़ा पाइंदा बेग ईंदे शर्त बाहबारी ॾिनी आहे। सिंधियुनि जे महले में असांजूं चौकियूं बंदि कयूं वियूं आहिनि। असांजे विहारो खनि हमराहनि खे रातो राति घरनि मां उथारे खणी विया आहिनि। ॿियनि जे पोयां आहिनि महलनि जे चङनि मुड़ुसनि ऐं मुखियुनि खे चौकी ते घुराए बेइज़्ज़तो कयो वञे थो। चए अव्हां सिंधियुनि मुग़लनि ख़िलाफ़ु साज़िश कई आहे। दहरी ॾे के अरगून क़ैदी पे मोकिलियाऊं। तिन खे बि के सिंधी शाहींग हमिलो करे छॾाए विया आहिनि। जेसीं उहे हथ न आया आहिनि तेसीं जेके सिंधी झलिया अथनि से तरंग में हूंदा। मुमकिन आहे त ॿियनि खे इबरत ॾियण लाइ उन्हनि खे ट्यास ते टंगियनि। असांजी पंहिंजी चौकी में असीं 6 ॼणा हुआसीं। राह जे पेट में हिकिड़ो घोड़े सवार दस्तो महले में दाख़िल थियो। अटकल विहारो खनि मुग़ल लश्करी ॼण जंग लाइ तयारु थी आया हुआ। असीं बि सम्झी वियासूं त अॼु ख़ैरु कोन्हे। दुबदो थियण सां बि का हड़ हासिल न थी हा। सो अटकल सां मूं ऐं हिन ॾातर ॾींदे हुननि खे पाण सां मसरूफ़ रखी ॿियनि हमराहनि खे टरी वञण लाइ इशारो कयोसीं। हमराह जॾहिं सही सलामत निकिरी विया त पोइ असां बि रखियूं खुड़ियुनि ते ज़ोर। ईअं चई वरियाम मुरकी ॾिनो पर उन मुर्क मां ज़ाहिर हो त हू पाण ते खिली रहियो। मुग़लनि असांजी पचर न छॾी। जॾहिं ॿी का वाह न ॾिठीसीं तॾहिं ॿेले ॾांहुं रुख रखियोसीं। ॿियो मिड़ई ख़ैरु इझो ईअं अव्हां ताईं निकिता आहियूं। वरियाम ॻाल्हि खे मुख़्तसर कंदे चयो कचहरी में माठ थी वई। ईअं थिए भाइयो ॼण त वण बि घड़ी लाइ माठ थी विया हुआ। उहा माठ सभिनी खे ॾाढी ॾुखी पई लॻी पर ॻाल्हि बि अहिड़ी हुई। मुग़ल लश्करियुनि तेसीं सिंधी महलनि में कहिड़ो बैताल विधो हूंदो तंहिंखे ख़्याल में आणे सभिनी खे माठ लॻी वई। पोइ सावणी माठ खे टोड़ियो। पोइ त मुग़ल लश्करियुनि जो को बिलो करणो पवंदो। भला वरियाम अरगून क़ैदियुनि जे बारे में का सुणसि। कुझु अरगून छोकिरा जेके मदरसे में था पढ़नि तिन जे वातां ॿुधिजे थो त उहो कमु ख़ुदि अरगूननि जो आहे पर नालो सिंधियुनि जो पिया खणनि। अरगून तुरखान सिधो सऊं मुग़लनि सां खोसण नथा घुरनि। घणनि ॻाल्हियुनि में हूअ हिक ॿिए सां हमराही बि कनि पिया। आख़िर सेवण चांडकानी बखर ते अञा संदन राज आहे। जेतोणीकि आनकी दहली जी भरियनि पिया रुगो ठठो ई आहे जिते मुग़ल सिधो सऊं हुकुम वेठा हलाइनि ऐं हूअ भाइनि त मुग़लनि खे एतिरो बदनाम कनि जो दाह दहली ताईं वञे ऐं शोरशूं करे मुग़लनि खे ज़ेर कनि ऐं पोइ दहली ऐं आगरे जी वॾी सरकार खे सुखड़ियुनि पाखड़ियुनि सां राज़ी करे संदन आनकी भरे ठठे ते वरी राज कनि। कुझु वक़्त ताईं किसो हले त पोइ शहनशाह जो घटि गिची मां लाहिण सवलो था सम्झनि। सावण का घड़ी वरियाम खे घोरींदो रहियो। जेकर सिंधी नौजवान सियासत जी अहिड़ी सम्झ रखनि था त पोइ अञा बि ॻाल्हि हितां हथां कान वई आहे। पर अहिड़ा वरियाम सिंध में आहिनि घणा। भला हींअर जेकॾहिं का शोरश कजे त नतीजो कहिड़ो निकिरंदो। ठठे जे माण्हुनि जो साथ मिलंदो या न। हिकिड़ी कुंड मां हिकिड़े हमराह ॻाल्हि उछलाए पिड़ में विधी। अदा उहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। नौजवाननि मां त शायदि काफ़ी साथ ॾियनि सवाइ उन्हनि जे जिन जे माइटनि खे मुग़लनि नवाज़ियो आहे ऐं खाइनि उन जी एवज़ वफ़ादारी जा परवाना लिखाए वरिता अथनि। ॿिया उहे जिन अरगूननि तुरखाननि हाणे मुग़लनि सां सॻाबंदियूं कयूं आहिनि से बि असांजे वेझो कोन लढ़ंदा। हूअ ॾिसंदा त असांजो पासो ज़ोर आहे त वात टिकाणे असां सां कंदा। पर जेकॾहिं मुग़ल ज़ोर थिया त वॾे वाक़े चवंदा त सिंधी अची छिता थिया आहिनि। ज़ले इलाही जी इस्लामी हुकूमत सां टकर खाइणु बेवकूफ़ी सां गॾु कुफ़ुर आहे। उन लाइ हूअ 4-8 मुला बि अहिड़ा अॻियां आणींदा जेके संदन पुठ भराई में फ़तवाऊं बि जारी कंदा। असांजा माण्हू वीचारा हिकिड़ो त सतायल घणो आहिनि ऐं सालनि खां सुख नसीब न थियो अथनि ऐं ॿियो त अबोझ अहिड़ा आहिनि जो शल न ॿुधनि त कंहिं मुला फ़तवा ॾिनी आहे। असल अहिड़ा वहूं वेंदा ॼण त धुरियां ई धारिया आहिनि। उहे माण्हू जिन खे वापार वड़े जूं कोठियूं आहिनि ऐं जिन जा भलावणा सूरत दहली ऐं आगरे ताईं आहिनि या जिन खे बंदरनि जी उगाड़ी जा ठीका आहिनि से मुग़लनि जी चांट जा अॻे बि सलामी हुआ ऐं हाण बि थींदा। बाक़ी रहिया कमी कासबी वाढा लोहर राजा कोरी हारी नारी से बिलाशक असांजो साथ ॾींदा। हुननि जो रोज़ त अलाह ते आहे पर हुननि जो अलाह ऐं असांजो अलाह साॻियो आहे। मुंहिंजो पंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे पर हिन वक़्तु मुग़लनि ऐं अरगुननि में जेको जहिड़ो आहे ऐं ख़ल्क़ खे जेके आज़ार पहुता आहिनि त मां सम्झां थो त हाणे कुझु न कयोसीं त पोइ वेल हथां निकिरी वेंदी
दूबदो मुक़ाबले लाइ शायदि अञा वक़्तु खपे, पर घटि में घटि उहो त कजे त मुग़लनि खे तुर्खान जी हरफ़त जो ॼाण कजे, जीअं असांजी ख़ल्क़ तां कुझु बार झको थिए। सावण ॼण त पाण सां ॻाल्हाईंदो कंहिं उन टुॿी में पइजी वियो। सभु हमराह माठि थी विया। हुनखे ख़बर हुई त जॾहिं सावण ईअं पंहिंजे पाण में ग़ाइबु थी वेंदो आहे त पोइ कोच करण जी हक़ल ज़रूरु थींदी आहे। जॾहिं सावण वरी ॻाल्हायो तॾहिं ईअं थिए भायो ॼण हुन में को नओं रूह वारद थियणु लॻो हो। हुनजे रूह मां पाॿो ऐं नरमी पर करे उॾामी वई। हू ॻच वक़्तु पंहिंजे हमराहनि खे हिकु हिकु करे हिदायतूं ॾींदो वियो, जिन मां कुझु वरियाम खे सम्झ में आयूं त कुझु बिनह कोन आयूं। ओचितो हुन सावण जो आवाज़ु ॿुधो, जंहिंमें अहिड़ी हुजत हुई जेका फ़क़्ति पंहिंजनि सां ई करे सघिबी आहे, पर जंहिं मां इहा ॻाल्हि बि बखंदी आहे त उहा हुजत हुकम जो दर्जो रखे थी। वरियाम तोखे ॾातर ॾिने खे मोटी ठठे वञणो पवंदो। उहो कमु तो ते आहे त मुग़लनि जे कन ते इहा ॻाल्हि पवे त शाही कैदियुनि खे सिंधियुनि न पर तुर्खाननि भॼायो आहे ऐं शोरश सिंधी न पर तुर्खान करण वारा आहिनि, ऐं उहो बि त तुर्खान जो वॾो लश्कर सेवण खां ठठे ते चढ़णु आयो आहे त जीअं ख़सरू ख़ान चिरकस मिर्ज़ा अब्दुल अली जे नाले में ठठे ते कब्ज़ो करे। सावण घड़ी लाइ वरियाम जे अखियुनि में निहारींदे वरी चयो, ऐं वरियाम भाऊ, सिंध लाइ रुॻो बहादुरी न पर अक़ल ऐं मत जो बि कमु आणणो पवंदो आहे। हाणे सिंध खे परतो। वरियाम जे दिलि में अजीब अहसासु कर्म हुअणु लॻो त सावण ॼण त हुनखे एतबार जी अमानत ॾेई छॾी हुई, ऐं हुन अमानत जी संभाल करण लाइ हुनखे जेकॾहिं पंहिंजो साह बि घुरणो पियो त बि सिंध तां सदके थियण जो बहानो मिली पवंदो। राति जी कुख में कोहराम मतल हो। हरे हरे थी समूरा तारा झुरंदा झका थींदा विया। उमास जी ऊंदहि में का बाख फुटण लॻी हुई। नूरी आसमान में अखियूं विझी पिरह फुटण जो इंतज़ारु कंदे कंदे थकिजी पई हुई, पर निंड हुनजे नेणनि खां कोहे दूर हुई। हुन जूं अखियूं ॼण त निंड वञाए वेठियूं हुयूं। हुनखे ऊंदहि खां एतिरो डपु न थिए थियो जेतिरो निंड खां। ऊंदहि हुन खां पंहिंजी जीजर खसे वरिती हुई ऐं निंड हुनखे इंसान जे अंदरि लिकियल वहशी बगड़नि जे वजूद खां वाक़ुफ़ु कयो हो। थोरनि ई ॾींहंनि में हुनजे अखियुनि जेके ॾिठो सो थूअर बणिजी हुनजे माणकियुनि में टुंबजी पियो हो, ऐं जॾहिं अखियूं थकिजी बंदि थियणु लॻंदियूं हुयूं त वरी कंहिं नई वारदात खां अमालक पटिजी वेंदियूं हुयूं। हुन वरी खिणंदड़ झके थींदड़ तारे जे मरंदड़ तिरवरनि जे पोयां कुझु ॻोल्हण जी कोशिशि कई, पर उन वक़्तु भरवारी खट तां ईंदड़ सुरकनि जी आवाज़ हुनखे छिरकाए छॾियो। अमां जानी। निंढड़े बालक निंड में सुरकंदे भुण भुण कई। हूअ पंहिंजी खट तां उथी भरवारी खट ताईं आई ऐं ॿारड़ी जी छाती ते थपकियूं ॾेई हुनखे सुम्हारण जी कोशिशि करणु लॻी, पर हुनजे उपरनि हथनि खेसि हिकारे जाॻाए विधो ऐं वॾे आवाज़ सां ढिणकणु लॻी, अमां जानी। हुनजे रुअण ते हुनजे भर में सुतल नीगर बि जाॻी पियो। नीगर 8-9 साल जी उमिरि जो हो, पर बदन में अहिड़ो भरियल हो जो 12-13 वरहनि जो छोकिराट थिए लॻो। कनीज़ हुनखे चुप कराए असांजे आराम में ख़लल थो पवे ऐं हुनखे सम्झाए त हुज़ूर मिर्ज़ा कैसर बेग जा शहज़ादा रुअंदा न आहिनि। छोकिरी पंहिंजे आवाज़ में निंडा खराई हूंदे बि रोब ताब आण जी कोशिशि कंदे चयो। नूरी का घड़ी हुनखे ॾिसंदी रही। हुन पंहिंजे ॻोठ जा ॿार बि ॾिठा हुआ जेके रुअंदा बि हुआ, खिलंदा बि हुआ, खेॾ बि कंदा हुआ, तंग बि कंदा हुआ, कपिड़े लटे पाइण में माइरनि या भेनरुनि खे तंग बि कंदा हुआ, हिक ॿिए खे दड़का दुहमान बि ॾींदा हुआ, खेॾंदे खिलंदे कुॾंदे विढ़ंदा बि हुआ। पर मजन हिकु ख़ासि ॻाल्हि हूंदी हुई जंहिंजो अहसासु हुनखे फ़क़्ति हाणे थियो हो। मजन मासूमियत हुई, अणलिखो पर मुंहं ते बखंदड़ माणपो। हुननि में ॿाराणी हुई जेका कुदरती हुई, जंहिंखां सवाइ हूअ हिननि खे तस्वर में बि आणे न थिए सघी। उनजे बरक्स ही बि ॿार हुआ, पर मजन ॿारोतण न हो। मजन मासूमियत बदिरां बनावट हुई। संदन खेद ऐं ज़िद बि बनावटी निर्जाई वारो हो। हुनजे मुंहं मां माणपो न थिए बखियो। संदन मुंहं ते को बि अहसासु कुदरती न हो। जेके पंहिंजे माउ ऐं पीउ जे अॻियां बि ॿार न हुआ, जेके पंहिंजे माउ पीउ जे अॻियां अंगल करण वक़्तु बि ॿार न हुआ, ही ॿार नूरी जे आज़मूदे जे दाइरे खां बिनह ॿाहिरि हुआ। उन करे हूअ हुननि खे सम्झाइण ऐं परचाइण खां लाचार हुई। उन महिल परे खां फजर जी बांग जी सदा आई त छोकिरो हिकदमि टिप ॾेई हेठि लथो। कनीज़, असीं वज़ू करण था घुरूं। असां हुज़ूर आबा जान खे ॿुधाइण घुरंदासूं त संदन हुकुम जी तमील में असीं का बि कोताही नथा करियूं।
ऐं असीं निमाज़ लाइ हिननि सां गॾिजी हलण लाइ तयारु आहियूं। नीगर जे आवाज़ ते ॿारड़ी ओचितो पंहिंजो रुअण बंदि करे छॾियो। नूरी उते ई वेठी रही। नीगर जे वॾे आवाज़ ॻाल्हाइण ते हिकिड़ो कारो देव जहिड़ो हबशी उघाड़ी खंजर सां दर खोले अंदरि हलियो आयो। हुन निहायत खूनखार नज़रनि सां नीगर खे घूरींदे चयो, कनीज़, हिननि खे ख़ामोश रहणु सेखार, न त हिननि सां गॾु तुंहिंजे सिर जो बि ख़ैरु कोन्हे। हबशी जे आवाज़ ऐं उघाड़े खंजर जे ओलड़े हेकारी नूरी जो साह सुकाए छॾियो। हुन थोरनि ई ॾींहंनि अंदरि जेके कुझु ॾिठो हो उन हुनखे सेखारे छॾियो हो त उघाड़ो हथियार पंहिंजी उञ लाहिण खां सवाइ वापसि म्याण में मोटी न वेंदो आहे। हबशी जे दड़के खंजर छोकिरनि खे बि हिसाए छॾियो ऐं हूअ ॿई नूरी खे चिंबड़ी पिया। रोज़ु हुननि जी निड़घट अंदरि ई घुटिजंदो रहियो। ॿई ॿार किरड़ी वांगुरु ई पए कबिया। वॾे छोकिरे जो रोब, ताब ऐं हशमत बि पर करे उॾामी विया। नूरी बि कंबंदे हिसियल आवाज़ में चयो, हाणे ही न रुअंदा, आऊं हिननि खे माठ कराईंदुसि, अमी वरी आवाज़ न ॿुधंदा। हबशी पहिरियों भेरो नूरीअ खे चिताए ॾिठो ऐं अलाए छो हुनजी दिलि पंहिंजो धक घुसाए वई। या अल्लाह, तूं हिन छोकिरे खे केॾो न हुसन बख़्शे छॾियो आहे। हिन सोचियो त हिन समूरी उमिरि अरगुण सरदारनि जे हरमनि जी निगहबानी कई आहे, पर अहिड़ो हुसन, अहिड़ी सूंहं, अहिड़ी दिलकशी हुन कॾहिं बि न ॾिठी हुई। छा ग़ुलाम बि एॾा दिलकश थी सघनि था? हुनखे बसरी जी बाज़ार में विकामण वक़्तु पंहिंजे ॾाॾे जा चयल लफ़्ज़ यादि अची विया। असीं कोझा इन करे आहियूं जो ग़ुलाम आहियूं। जॾहिं ग़ुलामी जा ज़ंजीर कटिजी था वञनि तॾहिं क़ौमनि में हुसन ऐं दिलकशी बि मोटी ईंदी आहे। हबशी जे अखियुनि में को कोहनो धुंध लही आयो। हुनखे उहो वक़्तु यादि आयो जॾहिं हुनखे ॿियनि सां गॾु ज़ंजीरनि में जकड़े जहाज़ में सवार कयो हुआऊं। हुन जहाज़ में पंहिंजे साथी ग़ुलामनि सां पंहिंजे ॾाॾे जी ॿुधायल ॻाल्हि खई हुई। हुनजी ॻाल्हि जो हुनजे साथियुनि ते अजीब असरु थियो। हुननि मां कंहिं चयो हो त पोइ छो न असीं बि आज़ादी माणियूं ऐं हुसन ऐं दिलकशी माणियूं। ऐं पोइ हुननि सभिनी गॾिजी जहाज़ ते बग़ावत करे आज़ादी हासिलु करे वरिती हुई। विढ़ंदे वक़्तु हुनखे ईअं महसूसु थियो हो ॼण त सिज जा कणा हुनजे रत में पंहिंजो समूरो हुसन उते रहिया हुआ। जीअं जीअं हूअ पंहिंजे आकाउनि खे कपींदो, वढींदो, किराईंदो वियो, तीअं तीअं हुनजो उहो अहसासु वधीक उनो थींदो वियो त हुनजी बदसूरती हुनजे जिस्म तां कंहिं पुराणी खल वांगुरु लहंदी थिए वई ऐं हिकु नई ख़ूबसूरत खल हुनजी जाइ वठंदी वई। सिज जा किरणा हुनखे पंहिंजो हुसन बख़्शे रहिया हुआ। हुनजी कोझाई तब्दील थी रही हुई। जॾहिं हुन ऐं हुनजे साथियुनि जहाज़ ते कब्ज़ो करे आज़ादी हासिलु कई हुई, तॾहिं जहाज़ जे एशी ते बीही हुन विशाल समुंड मथां सिज खिड़ंदड़ शुआन खे मुखातिब थी रड़ कंदे चयो हो, ए समुंड, ॾिस, अॼु आऊं बि तो वांगुरु आज़ादु आहियां। ए सिज, ॾिस, अॼु आऊं बि तो वांगुरु आज़ादु आहियां ऐं आऊं एॾो ई ख़ूबसूरत आहियां जेतिरो तूं ख़ूबसूरत आहीं। हुनखे पंहिंजा समूरा साथी एतिरा ई सुहिणा लॻा जेतिरो हू पाण सुहिणो हो। ऐं पोइ हुननि गॾिजी हिकु गीत ॻातो हो जंहिंजा लफ़्ज़ अॻु ॼातल न हूंदे बि पाण मुरादो हुननि जे वेकिरनि छातियुनि मां गूंजी उथिया हुआ। सिज सुहिणो आहे छाकाणि त आज़ादु आहे। समुंड सुहिणो आहे छाकाणि त आज़ादु आहे। पखी सुहिणा आहिनि छाकाणि त आज़ादु आहिनि। जबल सुहिणा आहिनि छाकाणि त आज़ादु आहिनि। ॿेला सुहिणा आहिनि छाकाणि त आज़ादु आहिनि। दरिया सुहिणा आहिनि छाकाणि त आज़ादु आहिनि। असीं सुहिणा आहियूं छाकाणि त असीं आज़ादु आहियूं, छाकाणि त असीं आज़ादु आहियूं। पर पोइ जॾहिं हूअ बसरी पहुता ऐं हुननि जे आकाउनि ऐं ख़रीदारनि जे मुहाफ़िज़ आकाउनि पंहिंजे ॿिनि ग़ुलामनि ऐं लश्करनि जी मदद सां हिननि खे वरी ग़ुलाम बणाइण जी कोशिशि कई, तॾहिं हूअ ईअं विढ़िया हुआ ॼण पहाड़ विढ़ी रहिया हुआ, ॼण सिज विढ़ी रहिया हुआ, ॼण समुंड विढ़ी रहिया हुआ। हिकु थी हुनजा साथी किरंदा विया लश्करनि जे कठ खां अॻियां। हीअ आङुरि ते ॻण जेतिरा संगनि वांगुरु लुणजंदा विया। जॾहिं हुनखे वरी ज़ंजीरनि में जकड़े अमीर जे अॻियां आंदाऊं तॾहिं हुनखां पुछो हुआऊं, तो बग़ावत छो कई? ग़ुलाम बग़ावत छो कंदा आहिनि? हुन ॼण पाण खां सुवालु कयो। उहो ई त तोखां पुछूं था त ग़ुलाम थी करे तो छो बग़ावत कई? मूं सूंहं हासिलु करण ते घुरी ऐं मूं ॿुधो आहे त आज़ादी सां कोझाई ख़तमु थी वेंदी आहे। ऐं पोइ हुनखे हमेशह लाइ कोझो करण लाइ जॾहिं हुनजी मर्दानगी हुनखां खसे वरिताऊं ऐं खेसि ख़्वाजा सराय जो लक़ब ॾिनाऊं, तॾहिं हुनखे हिकारी वधीक यकीन थी वियो त आज़ादी सूंहं आहे, आज़ादी मर्दानगी आहे। आज़ादी खसण सां इंसाननि खे हमेशह लाइ अंदरां तोड़े ॿाहिरां कोझो बणाइण आकाउनि जो दस्तूर आहे।
ऐं हुन वरी हिन सिंधी निगरी ॾांहुं ॾिठो। शायदि सिंधी वाहिद क़ौम आहिनि जेके ग़ुलाम हूंदे बि सुहिणा आहिनि। हुनजी दिलि चयो त हिन चोॾहीं जे चंड खां बि ख़ूबसूरत वेंगस खां पुछे त तूं ग़ुलाम हूंदे बि एॾी सुहिणी छो आहीं। ऐं पोइ हुन खंजर वरी पंहिंजी म्याण में विझी छॾियो ऐं होरियां होरियां चयाईं तूं हिननि खे माठि कराए न त। हुनजे दड़के में हाणे उहा काठ न हुई, उहा खंजर जी उघाड़ी धार न हुई ऐं हू ईअं ई भुण भुण कंदो ॿाहिरि हलियो वियो। नूरी का घड़ीअ हुन हबशी खे वेंदे ॾिसंदी रही। डप खां हुनजे बदन जी रिफणी जॾहिं झकी थी तॾहिं हुन वरी छोकिरनि ॾांहुं निहारियो जेके अञा ताईं हुनजे टंगनि सां चिंबड़िया पिया हुआ। हुननि ॿारनि सां हुनजो को बि रिश्तो नातो कोन हो, पर तॾहिं बि हबशी जे खंजर में हुनजी मौत जा इम्कान ॾिसी हूअ दहिलजी वेई हुई, डिॼी वेई हुई ऐं कहकाव खां हुननि खे पंहिंजे भाकुर में पनाह ॾियण जो जज़्बो अलाए किथां ऐं कीअं हुनजी दिलि में पैदा थियो हो। उहो उनजे बावजूदि थियो हो त उहे छोकिरा मिर्ज़ा केसर बेग जा पुट हुआ, जंहिंजे इशारे ते हुनजी माउ ऐं हुनजा सोट मासात भालनि जो बख थिया हुआ। हुनखे उहा राति यादि आई जॾहिं हुनजे ॻोठ ते धाड़ो लॻो हो। हुननि जी दुनिया ॾाढी मुख़्तसर, ॾाढी माठीणी, ॾाढी साञह वारी हुई। 8-10 घर मस हुआ जेके ॾाॾाणी या नानाणी संग सां पाण में मोतियुनि वांगुरु पोतल हुआ। हुन जूं ख़ुशियूं बि गॾियल हुयूं, हुन जा ग़म बि गॾियल हुआ। हुन जूं मोहबतूं बि गॾियल हुयूं त दुश्मनियूं बि गॾियल हुयूं। रुॻो निढनि नेटनि जे दुश्मनियुनि में हिकिड़ी नई दुश्मनी नए सिर मुंहुं कढियो। उहा दुश्मनी हुई मुग़लनि जे ख़िलाफ़। उहा दुश्मनी हिकु अॻियनि दुश्मनी जो नओं रूप हुई। अॻे दुश्मनी तुर्खान लाइ हुई ऐं हाणे उनजो रूप मुग़लनि जी दुश्मनी वरितो हो। पर उहा दुश्मनी बि ॼण त ज़ाती बि हुई, ख़ानदानी बि, जंहिंमें उहा ॻाल्हि वधीक निमाया हुई त जॾहिं बि तुर्खाननि या मुग़लनि जी ॻाल्हि निकिरंदी हुई त पंहिंजा ज़ाती झेड़ा झटा ऐं तकरार ख़तमु थी वेंदा हुआ। नूरी खे यादि आयो त संदसि मासात खैरल जे घोड़े चंबेलीअ जी हाक सॼी सिंध में फैलियल हुई। किथां किथां जा माण्हू रुॻो घोड़ी खे ॾिसण लाइ अची महिमान थींदा हुआ ऐं पोइ ओताकनि में घोड़नि जे नसलनि ऐं ख़ासि तरह सिंध जे घोड़नि ते सुगड़ सॼियूं सॼियूं रातियूं पिया बए ते परोलियूं ॾींदा हुआ। सिकंदर जी घोड़ी, बोसीफिल खां दोलिया दरिया ख़ान जी घोड़ी मलूक ताईं घोड़ी जा शुजरा बैतनि में बयानु थींदा हुआ। खैरल त पंहिंजी घोड़ी जो मट जनती घोड़नि खां बि मथां भाईंदो हो ऐं जॾहिं हू ठठे जे पीर सिकंदरी वारी गोह खटे आयो तॾहिं त हिकारी हुनजो मान एॾो मथां थियो जो माण्हू भोग करे चवंदा हुअसि त खैरल त शादी बि चंबेली सां कंदो जो राति ॾींहुं पियो चंबेली जी टहल टकोर करे। पोइ जॾहिं ठठे जे आमिल जा माण्हू शहनशाह जहांगीर लाइ घोड़ी ॾिसण आया तॾहिं त हुन जो ॻोठु ॼण त सिंध जो मर्कज़ बणिजी वियो। सेवण मां तुर्खाननि, बखर मां सैदनि ऐं चांडका मां अमीर ख़ाननि एलची मोकिलिया त घोड़ी असांखे ॾियो त शहनशाह खे पेश करियूं। क़ीमत जेका खैरल चवंदो सा खेसि मिलंदी। ठठे जे आमिल त पंहिंजो ख़ासि माण्हू कैसर बेग मोकिलियो त घोड़ी काहे अचे। खैरल असल कंहिंजी ॻाल्हि मञण लाइ तयारु न हो। ॻाल्हि वञी लाहौर पहुती। जहांगीर जा ख़ासि माण्हू घोड़ी ॾिसण आया। वॾी दरबार लॻी। पंवरनि जे चङे मुड़ुस जंहिं उहो मामिरो पंचायत में अॻियां उछले विधो त बि खैरल असल हा न कई। पंहिंजे पीर मुर्शिद साईं चङे ॾींहं शाह जो बि चयो न कयाईं। नेठि ठठे जे आमिल सिपाहियुनि जो शाही दस्तो मोकिले ॾिनो त खैरल क़ीमत वठण ते राज़ी न थिए त घोड़ी ज़ोरी काहे अचनि। उन राति सॼे ॻोठ जो साह मुठ में हो। चौधारी ॻोठ खे मुग़ल लश्करनि घेरो करे वरितो हो। कंहिंखे बि ॻोठ मां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हुई, न वरी को ॻोठ में अंदरि दाख़िल थी थिए सघियो। खैरल खे सम्झाइण लाइ वरी पंचायत वेठी। मुर्शिद जो ख़लीफ़ो पाण बि हली मिली आयो मुग़ल जी सिफ़ारिश लाइ, पर खैरल वण घोड़ो ॿधण न ॾिनो। मुग़ल दड़को ॾिनो त असीं ॻोठ खे बाहि ॾेई हमिलो करे घोड़ी काहे वेंदासूं, पर उनजो खैरल ते असर ख़ैर को थियो। फ़क़्ति एतिरो ई चयो त घोड़ी मुंहिंजी आहे, ज़ोरी या लालच सां घोड़ी हरगिज़ न ॾींदुसि। मुग़लनि खे कावड़ त ॾाढी हुई। हो सिंध जा हाकिम हुआ, सिंधी हुननि जी रयत हुआ। रयत जी उहा मजाल जो पंहिंजे वेठनि खे मुग़लनि जे हुकुम बावजूदि संदन ख़िदमत में पेश न कनि। पर चयाऊं थिए त घोड़ी जी हाक ॿुधी ख़ुदि मलिक आज़म नूरजहां ज़िद कयो हो त घोड़ी खेसि पेश कई वञे। जॾहिं पंचायत जे फ़ैसिले ते बि खैरल न बीठो तॾहिं मुग़लनि आख़िरकार घोड़ी ज़ोरी काइण जो फ़ैसिलो कयो। 100 खन मुग़ल लश्करी
निमा शाम जो भाला उलारींदा ॻोठ में दाख़िल थिया। हुन जे अॻियां का बि रंडक न हुई। मुग़ल कुझु शकिया त ज़रूरु का खेॾ रथियल हुई। हुन जे तजर्बे हुननि खे ॿुधायो त कंहिं बि सिंधी ॻोठ ते चढ़णु सवलो न हो। निढा निढा जवान मिटी माराई खां सवाइ ॻोठनि ते कब्ज़ो करणु न ॾींदा हुआ। तइदाद में थोरा हूंदे बि ईअं विढ़ंदा हुआ ॼण बुखे शींहं पंहिंजे चुर जी हिफ़ाज़त थे कई। पर अॼु ॻोठ जा समूरा मर्द पंहिंजे पंहिंजे वेढ़े अॻियां ख़ामोश बुत बणिया बीठा हुआ। कंहिं बि मुग़लनि सां अटकण जी कोशिशि न कई ऐं हूअ सिधा अची खैरल जे कुड़ह ते बीठा। खैरल जी कुड़ह में बि मुकमिल माठ हुई। खैरल बि उते कोन हो, न ई को संगती साथी मौजूदु हो। अलबत्ता चंबेली उते मौजूदु हुई, पर संस ख़ूबसूरत मुंडी धड़ खां धार हुई। मुग़ल जीअं आया तीअं वापसि वरिया। हुनखे सिंधियुनि जो हीअ ज़िद बिना सम्झ में न आयो। शहनशाह जे हुकुम ते खैरल खे अशरफियुनि जे ख़र्जनि जी आछ कई वई हुई, पर खैरल अशरफियुनि जे ख़र्जनि वठण बदिरां पंहिंजी अहिड़ी सुवारी घोड़ी खे पंहिंजे हथनि सां कुही छॾियो। हीअ सिंधी पके पक अक़ल जा अंधा आहिनि, पर हाणे हू नूरजहां बेगम खे कहिड़ो जवाबु ॾींदा उन ते सोचींदा मुग़ल मोटी विया। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे लेखक कहाणीकार ऐं नावल नवीस सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मूसियाव जी 8वीं क़िस्त। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां साण करे आउं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां, अव्हांजो पंहिंजो मेज़बान। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं किताबनि मां उहो मवाद शामिल कंदा आहियूं जेको मालूमाती ॼाण ॾींदड़ ऐं सिंध जे हालतुनि ते हुजे। असां हुन सां गॾु कोशिशि कंदा आहियूं त अख़बारनि मां बि अव्हां लाइ उहे आर्टिकल चूंड करे पेश करियूं जेके अव्हांखे ॼाण ॾेई सघनि। अॼु असीं पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासूं क़ौम परस्त अॻवान ऐं नाम्यारे लेखक अब्दुल ख़ालिक जुणेजी जो मज़मून जंहिंजो उनवान आहे अफ़गान पनाहगीर ऐं सिंधी क़ौम जा मुफ़ाद। पंजाब जे हिकिड़े दानिश्वर तरफ़ां मुतवक़ा अफ़गान पनाहगीरनि जी हमदर्दी ऐं हिमायत में लिखियल कालम बाबति मूं बिना नाले वठण जे हिकु मुख़्तसर पोस्ट सिंध जे मुफ़ादनि जे हवाले सां सोशल मीडिया ते रखी त सिंध में मौजूदु उन दानिश्वर जा हिमायती चिड़ी पिया ऐं बद इख़लाक़ी ताईं हलिया विया। किन इहो बि लिखियो त असांखे अंग्रेज़ी पढ़ण ऐं सम्झणु नथी अचे, उन करे मूं ज़रूरी सम्झो त सिंध जे क़ौमी वजूद सां वास्तो रखंदड़ पनाहगीर मसइले बाबति उन कालम जे तफ़सीली सूरतहाल सिंधी माण्हुनि जे अॻियां रखां, छाकाणि त उहे सिंधी माण्हू ई बहितर फ़ैसिलो करे सघनि था। पाकिस्तान जी वॾी अंग्रेज़ी अख़बार डॉन में 6 अगस्त 2021 ते आसिम सिजाद अख़्तर तरफ़ां लिखियल उन कालम जो तत इहो आहे त पनाहगीर वेचारा मिसकीन ॾुतड़ियल ऐं अक्सर करे जंग जा मारियल हूंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि ख़िलाफ़ु कुझु न ॻाल्हायो। उन्हनि खे बेघर कंदड़ असली कुवत हुकुमरान आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु जंग करियो। हूअ मसइलनि ऐं मामलनि खे कीअं थो रखे उन जा कुझु मिसाल था वठूं। हिकु हंधि लिखे थो त मूंखे बलोच सिंधी ऐं ॿियनि नस्ली लिसानी माण्हुनि सां हमदर्दी आहे जेके डेमोग्राफिक आबादी जी तब्दीलियुनि सबबि पंहिंजे मुस्तक़बिल बाबति फ़िक्रमंद आहिनि, पर रियासती नज़रिए जे नाले में या मादी वसीलनि जी खोड़ जे ख़्याल खां बि नफ़रत वधाइण सां मसइलो हल न थींदो। पहिरीं ॻाल्हि त सिंधी बलोच माण्हू या क़ौमूं जिन खे आबादी जे तनासब में तब्दीली जे करे पंहिंजे मुस्तक़बिल बाबति ॻणती आहे, उन्हनि सां मौजूदु लेखक खे सिर्फ़ु हमदर्दी आहे, जॾहिं त खेसि वधीक ॻणती पनाहगीरनि जे मसइले जी आहे। ॿियो त आबादी तब्दीली सबबि क़ौमी मुस्तक़बिल बाबति ॻणती ऐं वसीलनि जी खोड़ जी ॻाल्हि खे रियासती नज़रिए हेठि नफ़रत सां भेट थो ॾिए। हिकु तरफ़ रियासती नज़रिए खे सभिनी मसइलनि लाइ ज़िम्मेवार करार ॾिनो वञे थो, पर पनाहगीरनि जी हमदर्दी में रियासती नज़रिए सां बि हमदर्दी थियो वञे। मौसूफ़ लिखे थो पैदाइश खां असांखे सेखारियो वञे थो त पाकिस्तान इस्लाम जो क़िलो आहे जेको ख़ासि करे उन लाइ ठाहियो वियो आहे त जीअं मुस्लमान पंहिंजे वतन में महफ़ूज़ रहनि, पर अॼोके पाकिस्तान में पनाहगीरनि खे नफ़रत जी निगाह सां ॾिठो थो वञे, बावजूदु इन जे त उन्हनि जी वॾी अक्सरियत मुस्लमान आहे। मतिलबु त जॾहिं मुसलमाननि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान जी सूरत में इस्लाम जो क़िलो ठाहियो वियो त पोइ मुसलमान पनाहगीरनि खां नफ़रत छो? उते मार्क्सी दानिशवरनि खां इहो
इहो सुवाल करण जी जसारत कजे थी त छा हूअ रियासत जे उन मुज़हब ते ॿधल बयानीअ खे दुरुस्त सम्झे थो या उन सां इतफ़ाक़ करे थो। पनाहगीरनि जी मोहबत में लेखक मौसूफ़ खे रियासती बयानीअ ते ॿधल निसाबी किताब बि सुठा था लॻनि, जिन ते हूअ पाण तनक़ीद कंदो रहंदो आहे। लिखे थो त उहे माण्हू जिन खे अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ु ज़हरीली नफ़रत खां सवाइ कुझु हथ नथो अचे, उन्हनि खां छा पाकिस्तान स्टडी जा उहे सबक विसरी विया आहिनि जिन में असांखे पढ़ायो वेंदो हो त विरहाङे वक़्तु कीअं नए ठहंदड़ मुल्क पाकिस्तान में लखे पनाहगीर आया। सिंधी ऐं बलोच मुहिब वतन माण्हू त कॾहिं हुन निसाब खे उन लाइक़ु न सम्झो आहे त उन जी बुनियाद ते पंहिंजो को मौक़िफ़ मुरतब कनि, या लेखक सरकारी निसाब खे एतिरी अहमियत ॾिए थो, ऐं छा हूअ विरहाङे वक़्तु पनाहगीरनि जी आमद खे दुरुस्त सम्झे थो। अफ़गान पनाहगीरनि जी ॾुख भरी कहाणी कंदे लेखक कराची पहुचे थो। उहो मञीदे त ॾहाकनि खां कराची अफ़गान पनाहगीरनि जे तनाज़े जो मर्कज़ आहे। हू चवे थो अॼु कुझु सिंधी ऐं मुहाजिर क़ौम परस्त अफ़गान पनाहगीरनि जी निदा कंदे उन्हनि खे मुल्क जी सभ खां वॾे शहर लाइ मुसीबत करार था ॾियनि, ऐं अक्सर करे तालिबान जहिड़ी ॿी शिकल टोले खे अफ़गान सां मिलाए पेश था कनि। पोइ चवे थो त असांखे यादि रखणु खपे त कराची में केतिरा ई पनाहगीर गुरोह रहनि था। लखे रोहिंग्या ऐं ॿिया बर्मी माण्हू हाणे कराची खे पंहिंजो घर था चवनि। 1971 में ओभर पाकिस्तान जी अलहदगी जे विरसे तौरु अटकल 10 लख बिहारी 50 सालनि खां गंदगी में गुज़ारिन था। उन ते फ़िलहाल कोन था ॻाल्हायूं त मार्क्सी दानिश्वर मुहाजिरनि खे बि सिंधियुनि वांगुरु ई क़ौमप्रस्त सम्झे थो। खेसि इहो बि ॾुख आहे त अफ़गान पनाहगीरनि खे तालिबान सां छो थो मिलायो वञे। शायदि वीचारे खे ख़बर कान्हे त अफ़गान तालिबान जे अमीर मुला अख़्तर ऐं ॿियनि केतिरनि लीडरनि जा शनाख़ती कार्ड कराची जा ठहियल आहिनि, ऐं उन्हनि जो किरोड़नि जूं मिल्कियतूं बि कराची में आहिनि, जिन जा केस कोर्टनि में हली रहिया आहिनि। उनखां पोइ इहा ॻाल्हि त लखें बिरमी पनाहगीर कराची खे पंहिंजो घर था सम्झनि, पर धरती धणी सिंधी त उन्हनि खे धारियो ऐं पंहिंजे क़ौमी शनाख़त लाइ ख़तरो था चवनि। पर पोइ लेखक खे त पनाहगीरनि जो फ़िक्र आहे। धरती धणी सिंधियुनि सां ऐं उन्हनि जे मफ़ादनि सां संस छा वञे। साॻी तरह 10 लख बिहारियुनि खे ओभर पाकिस्तान जी अलहदगी जो विरसो चई उन्हनि खे बेॾोही ऐं उन्हनि जी मौजूदगी खे अणसिधी तरह जाइज़ करार थो ॾिए। खेसि इहो बि ॾुख आहे त बिहारी वीचारा गंदगी में था रहनि। आलमी सूरत हाल ते नज़र रखंदे लेखक खे ॿी हर शइ जी ख़बर आहे, पर इहा ख़बर न अथसि त साॻियुनि 50 सालनि खां सिंध जी हर घटी ऐं हर घर मां इहो आवाज़ु उथंदो रहियो आहे त बिहारी न खपनि। अञा अॻिते लिखे थो त उन्हनि सभिनी पनाहगीर माण्हुनि सां अक्सर पाकिस्तानी हकारत वारो वर्ताव कनि था। उन जी बजाए उन्हनि खे उन्हनि पनाहगीरनि सां हमदर्दी करणु घुरिजे ऐं पंहिंजी कावड़ पंहिंजे मुल्क जे ॿिनि हुक्मरान तबिक़नि ते कढणु घुरिजे जेके क़ौमी मुफ़ाद जे नाले में कयल जंगियुनि जे नतीजनि खे मुंहुं नथा ॾियनि। उनजो मतिलबु त जेकॾहिं को अमीर माण्हू कंहिं बेरोज़गार खे पैसा ॾेई असांजे घर या मिल्कियत ते कब्ज़ो करण लाइ मोकिले त असांखे उन माण्हू सां हमदर्दी करणु घुरिजे, छाकाणि त हू वीचारो त बेरोज़गार आहे। असांखे त उन अमीर सां जहिड़ो करिणो आहे। मुख़्तसर ज़िक्र उहो बि त सिंधियुनि ऐं बलोचनि लाइ क़ौम जो लफ़्ज़ लिखण खां नवाईंदड़ लेखक खे इहो फ़िक्र आहे त पाकिस्तान खे हिकु क़ौम बणाइण वारे मनसूबे लाइ कमु करणु घुरिजे। हिन सॼे जाइज़े मां ॿियनि सां गॾु इहा ॻाल्हि बि आॾो अचे थी त अफ़गान पनाहगीरनि जी मुखालफ़त कंदड़नि खे रियासती नज़रिए सां गॾु हलण जा ताना ॾींदड़ दानिश्वर पाण पंहिंजे पनाहगीरनि जी हमदर्दी वारे मौक़िफ़ खे जाइज़ साबित करण जी कोशिश में रियासती बयानीअ जी मदद वठण ते मजबूर नज़र थो अचे। आख़िर में मां उमेद थो करियां त सिंध में रहंदड़ लेखक जा हिमायती ऐं हमदर्द गारियुनि सां गॾु पंहिंजो मौक़िफ़ बि ॾींदा त उहे लेखक जे मौक़िफ़ सां केतिरो मुतफ़िक़ आहिनि। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो उनवान हो अफ़गान पनाहगीर ऐं सिंधी क़ौम जा मुफ़ाद। इहो मज़मून नामियारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुणेजे जो लिखियलु आहे। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते
आवाज़ उथारियो वेंदो आहे। सक़ाफ़ती इल्म अदब सियासी समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अॻिते वधी असां सां सहकार करियो ऐं असांजी हिन आवाज़ खे अञा बि वधीक सघारो ऐं मज़बूत बणायो। ऐं हाणे प्रोग्राम में नामियारे क़ौम परस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब वरिया वाहिरू जा कुझु वर्क अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। लतीफ़ पाण बि वॾो मुहिब वतन हो ऐं खेसि पंहिंजे वतन जी सरज़मी सां बेपनाह हुब ऐं उकीर हुई। उन सिलसिले में लतीफ़ जो सचो आशिक़ जनाब कल्याण आडवाणी लिखे थो, शाह हिकु आला दर्जे जो वतन दोस्त हो। संस ज़िंदगी तोड़े कलाम संस हुबुल वतनी जे फरावान शाहिदी ॾियनि था। शाह जी दिलि में सिंध ॾेह लाइ बेहद मुहबत हुई। जा रिसाले में पारियूं करे पलटी आहे। ॿोली नज़म ऐं ख़्यालात जे लिहाज़ खां शाह साहिब जो रिसालो हुबुल वतनी जो हिकु बेनज़ीर दफ़्तरु आहे। शाह जे ज़माने में अरबी ऐं फ़ारसी खे शर्फ़ हो। शाह सिंधी ज़ुबान खे शाइराना परवाज़ ॾे पंहिंजे हुबुल वतनी जो सबूत ॾिनो। सिंधी ॿोली संस्कृत जी फ़ासद या बिगड़ियल सूरत आहे। उहा जनाब आडवाणी जी ज़ाती राय आहे ऐं उन जी बुनियादी तरह अरबी ऐं पारसी सां को बि तालुक़ कोन्हे। अलबत्ता पारसी ऐं अरबी जो मथस असरु थियो आहे। शाह जी सिंधी तलफ़ुज़ ऐं नहवी बनावतनि जे लिहाज़ खां पराकर्त खे निहायत वेझी आहे ऐं साॻिए वक़्तु मंझि पारसी ऐं अरबी ॿोली जी बि निहायत सुहिणी निज़ाकत ऐं रौनक आहे। हिन साहिब ॿोली में हिंदन तोड़े मुस्लमान जी तहज़ीब ऐं तमदन जो लिहाज़ रखियल आहे, जा हिकु वॾी क़ौमी ख़िदमत आहे। मसलन शाह जे हेठिएं बैत जो लिबास संस्कृती आहे ऐं मंझि समायल ख़्याल वेदांती। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार, जियो सभु कंहिं जियो सी दर्शन धारूं धार, प्रेम तुंहिंजा पार, कहिड़ा चई कहिड़ा चवां। शाह शहर जे नज़म करण में बि हुबुल वतनी ॾेखारी आहे। सिंधी शाइर पंहिंजो शहर अक्सर इल्म ऐं उरूज ते था ॿधनि, पर शाह वज़न दोहे जे बारे में बि देसी नमूनो वरितो। अहिड़ी तरह पाण खे हिकु धारे ऐं मसनूई तरीक़े खां आज़ादु रखियाईं। इहो ॾिघो टुकड़ो उन करे नक़ल कयो अथमि जीअं उहो ॾेखारे सघां त लतीफ़ खे न रुॻो पंहिंजी सरज़मी सां मुहबत हुई, पर वतन जी हर शइ सां प्यार, उन्स, उकीर ऐं सिक हुई, जंहिंजो इज़हार संस शाइरी जी हर सिट, हर जुमिले, हर लफ़्ज़ में मौजूदु आहे। ऐं मारे जे किरदार जी रिवायत हिन ताईं जंहिं नमूने पहुती या आवाम में मौजूदु हुई, उन में मारे जो किरदारु वतन दोस्ती जो बेमिसाल नमूनो हो। उन करे लाज़मी तरह उन किरदार सां खेसि मुहबत ऐं अक़ीदत थियणु खपंदी हुई। मारे जो किरदारु न सिर्फ़ वतन दोस्ती जो लाज़वाल मिसाल आहे, पर उन सां गॾु आज़ादी जो केटू जी चोटी खां बि ऊचो उहिञाण आहे। उहो ई सबबु आहे जो मारे हर वक़्तु चवंदी थी रहे त मुंहिंजी आस इहा कॾहिं किराईंदी घोट खे, या महले मुझे मूं हयूं झरोकन झोरी आहियां। लतीफ़ जीअं त ग़ुलामी जे सख़्तु ख़िलाफ़ हो ऐं आज़ादी जो आशिक़ परस्तार ऐं रेबारू हो, उन करे खेसि पंहिंजे उन नज़रे जी तस्वीर मारे जे किरदार में नज़र आई। उहो ई सबबु आहे जो उन किरदार खे अलामत बणाए हुन सिंधी अवाम जी आज़ादी ऐं ख़ुशहाली जी ॻाल्हि कई आहे। सिंधी अवाम जी सुरत ऐं छुटकारे, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती आजिबे जी जॾहिं बि लतीफ़ खे ॻाल्हि करणी पई आहे, या आज़ादी माण लाइ सिंधी अवाम ऐं क़ौम खे जॾहिं बि लतीफ़ के गस, वाटूं, ॾाहिपूं या हिकमत अमलियूं ॾसियूं आहिनि, त उन लाइ मारे जे किरदार जो सहारो वरितो आहे। हुनखे जेके कुझु करिणो पियो आहे सो मारे जे वातां चवरायो अथसि। उहो तरीक़ो लतीफ़ खां पोइ ईंदड़ शाइरनि बि इख़्तियार कयो आहे। मिसाल तौरु हुननि खे जॾहिं पंहिंजे इनफ़रादी या इज्तमाही आज़ादी जी ॻाल्हि करणी पई आहे त हुननि बि मारे जे किरदार जो सहारो वरितो आहे। हिते ॾींहं ॿ टे वेंदुसि क़ैद मां काटे। मारे जे किरदार जी समूरी ख़ूबी हिन ॻाल्हि में आहे त हुनजी मुहबत जो मर्कज़, हुनजे आहुन इलाहन जो बुनियादी नुक़्तो, हुनजे वफ़ादारनि, बेक़रारनि, चाहतनि, तमनाउनि, ख़्वाहिशनि, जज़्बनि, दर्दनि ऐं विछोड़नि जी सरहद
मज़लूम ऐं महकूम मारू ऐं मखण जहिड़ा माण्हू सभु ग़रीब तबिके जा फ़र्द आहिनि जिन जी ज़िंदगी में को बि तबक़ाती तफ़ावत ठठ ठांगुर ऐं वॾ माणपो कोन्हे। उते के बि अमीर न आहिनि जेके ग़रीबनि जो रतु चूसनि ऐं उते घणी तइदाद में धारिणी हाकमनि जा दलाल न आहिनि। इहे मारू माण्हू जिन जूं दिलियूं सच कोॾिण जहिड़ियूं अछूं उजरियूं आहिनि, जिन जा मन पलुर जहिड़ा पवित्र आहिनि। अहिड़ा समूरा माण्हू मारे जा महबूब आहिनि। उन सभिनी सां संसि वफ़ादारी आहे बिना कंहिं मज़हबी ऐं क़बीलाई छूत छात जे। हूअ उन्हनि सभिनी जी अमानत आहे ऐं उहे सभु संसि महबूब आहिनि। वक़्त जो हाकिम जॾहिं उन्हनि मां कंहिं हिक तां खिले थो या टोक ऐं चथर करे थो त मारी हिकदमि हकल करे चवे थी त खथेरी तां खिल उमिरि कज में अहिड़ी अचो त हिकु ॿिए नुक़्ते नज़र सां मारे खे ॾिसूं। दुनिया जे आशिक़नि जी डिघी क़तार ते जॾहिं नज़र विधी थी वञे त संदन माशूक़नि में के ख़ूबियूं ख़ूबसूरतियूं, के अदाऊं, के नाज़ ऐं नख़रा, के गमज़ा ऐं के नवां नाज़ ज़रूरु हूंदा, पर मारे जे माशूक़ खेत में छा आहे? चरियो थरियो अधु उगाड़ो जिस्म, मेरा ॾंद पिचन भरियल अखियूं, लिकनि जी सटियल ऐं साड़ियल रंग, बेतरतीब अणभा वार, मर सां भरियल कपिड़ा, तड़ न करण सबबि बदबूदार जिस्म, ढेरे हथ में सॼो ॾींहुं माल चारींदो थो वते, न माल न दौलत न खथूरी जो वापारी, न तेल फुले जा ॾिया बांग ताईं ॿरनि, न वरी मणे ते मामरो। अहिड़े महबूब खां नफ़रत ॾियारण लाइ जॾहिं उनजा बेशुमार ऐब संस आंदा वञनि था त उहो सभु कुझु ॿुधण खां पोइ बि संस जवाब ई कोन्हे त अव्हां सभु कूड़ा आहियो, मुंहिंजे महबूब जहिड़ो सुहिणो त काइनात में कोन आहे, हुनजो जिस्म गुल वांगुरु साफ़ सुथरो आहे, वग़ैरह वग़ैरह। पर उनजे उबतड़ हू चवे थी त हाउ उहे सभु ख़ामियूं ऐं ख़राबियूं मुंझसि मौजूदु आहिनि। उहा सैफ़ुल मलूक न आहे पर हिकु थरी आहे, खथेरू आहे, पर मूंखे पोइ बि वणे थो छो त मुंहिंजो महबूब आहे, मुंहिंजे साह जे हर सुरके, जिस्म जे हर अंग ऐं दिलि जे हर धड़के जो मालिक आहे। कांध न कंजुसि को ॿियो, खथूरो ई ख़ूब, मेरो ई महबूब असां मारो मन में। इहो उन करे थी चवे जो उहो शख़्स न सिर्फ़ु संसि हम क़ौम आहे पर उन तबिके सां तालुक़ु रखे थो जंहिं तबिके सां मारे जो तालुक़ु आहे। उन वास्ते सां मारे खे समूरी क़ौम ऐं समूरे मज़लूम तबिके सां मुहबत ऐं हमदर्दी आहे, छो त पाण मज़लूम क़ौम जे ग़रीब घराणे जी फ़र्द आहे। खेसि उन्हनि माण्हुनि जे समूरनि ॾुखनि सूरनि सभिनी पीड़ाउनि ऐं पूरनि जी ॼाण आहे ऐं उन सां गॾु उन्हनि माण्हुनि में जेका ताक़त कुवत इरादे पंहिंजे साणे ऐं साणे जी सकाफ़त सां जेका मुहबत ऐं उन मुहबत में जेका साबित क़दमी आहे तंहिंजी बि पूरी ख़बर आहे। उन करे अहिड़नि माण्हुनि खां मुंहुं मोड़णु ऐं नीह जो नातो छिनणु पंहिंजे लाइ ज़हनी मौत सम्झे थी। लतीफ़ खे मारे जो इहो गुण बि पसंदि आहे ऐं संसि पंहिंजी जदोजहद जो आख़िरी नुक़्तो बि उन तबिके जी मुकमल बालादस्ती हाकिमियत ऐं ख़ुशहाली हो। उन करे खेसि अहिड़ियुनि ख़ासियतुनि वारे किरदार सां वालहिना मुहबत आहे जंहिंजो इज़हार हिन शहर में कयो अथसि। हीअ हैरत अंगेज़ ॻाल्हि त सोणी मिहार, लैला चनेसर, मूमल राणो ऐं सुसी पुनहू इहे सभु लतीफ़ जी शाइरी जा किरदार आहिनि, पर उन्हनि सभिनी जो अंजाम अलमनाक थियो आहे या अलमनाक करे ॾेखारियो वियो आहे छो त उन्हनि आशिक़नि या माशूक़नि में को हिकु या ॿिए मथे तबिके सां वास्तो रखनि था, पर उन्हनि जी भेट में टे ग़रीब किरदार मारे मोड़ो ॿीजल सुभारा ॾेखारिया विया आहिनि ऐं संसि शाइरी जा सुरमा आहिनि। जेसीं ताईं नूरी जो तालुक़ु आहे त उहा वीचारी त आशिक़ थिए ई कान हुई, पर खेसि समय जाम सुञाणे ॿाहनि में ॿेड़ो ॿधो। उन तरतीब ऐं चूंड मां असां इहो नतीजो नथा कढी सघूं त लतीफ़ जे दूरबीन निगाह ॾिसी वरितो हो त अॻे ई पोइ फतह हिन तबिके जी आवाम जी थियणी हुई। उहो तबिको आहे जेको अॻिते हली समूरी इंसान ज़ात जे समूरनि सचाइनि ऐं ख़ूबियुनि जो वाली ऐं वारिस थियणो आहे, जंहिंजी पेशानी जे लीकनि में लिखियो वियो आहे दुनिया जो सचो सही ऐं असली वसीलो ऐं वाहिरो। जेकॾहिं सुर मारी लतीफ़ जी फ़िक्री इर्तिका जो मिराज आहे त पोइ उन में सची हक़ीक़ी ऐं ख़ालिस क़ुर्बानी, हुबुल वतनी, अवाम दोस्ती ऐं आज़ादी लाइ जदोजहद सिर्फ़ु हेठिएं तबिके जी ख़ूबी ॾेखारी वई आहे। पर इन जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त हेठिएं तबिके जा समूरा माण्हू मुहिब वतन ऐं अवाम दोस्त आहिनि। हर क़िस्म जी क़ुर्बानी, सरफ़रोशी ऐं दलेरी में पंहिंजो मिट पाण आहे।
ऐं मथे तबिके जा सभु माण्हू मर्द ऐं औरतूं ॿार ऐं ॿुढा गदार अवाम दुश्मन देश द्रोही बुज़दिल ऐं भाड़िया आहिनि। हेठिएं तबिके जा माण्हू बि गदार थींदा आहिनि। जीअं फोग जंहिं उमिरि खे मारे जे खणण लाइ उभारियो हो, फोग मारे जो तिबकाती रिश्तेदार हो, पर गदार वतन फ़रोश ऐं दलाल हो। ॿिए पासे सिंध जी तारीख़ में हज़ारे अहिड़ा इंसान थी गुज़रिया आहिनि जेके मथिएं तबिके सां लाॻापियल हुअण जे बावजूदु बेमिसाल बहादुरी, हुब्बुल वतनी, अवाम दोस्ती ऐं आज़ादी जी जदोजहद जूं शानदार अलामतूं आहिनि। पोइ बि मजमूई हैसियत सां ॿिन्ही तबिकनि में ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि जो ग़ैर मामूली तनासुब रहियो आहे ऐं रहंदो। मौजूदा दौर में तबिकाती छेड़छाड़ कंदड़ ॾाहनि माण्हुनि जो चवणु आहे त मथिएं तबिके जो हर उहो माण्हू मुहिब वतन, अवाम दोस्त ऐं मुख़लिस आहे जेको पंहिंजा तिबकाती मुफ़ाद छॾे अवाम जे घणे हिसे लाइ विढ़े ऐं अवामी हाकमियत बहाल करण लाइ अवाम जे सिफ़नि में शामिल थी वञे। ॿिए पासे हर उहो ग़रीब हारी पोरे ते हेठिएं तबिके जो माण्हू जेको ज़ालिमनि, गासिबनि ऐं क़ौमी फ़ुरूअ कंदड़नि सां ठाह करे पंहिंजे अवाम जी ग़ुलामी परमारियत लाइ फ़ौरू टोलण जो हथियार बणिजी वञे, सो गदार आहे, अवाम दुश्मन आहे ऐं या देश द्रोही आहे। मुख़्तसर लफ़्ज़नि में इहो चई सघिजे थो त मथिएं तबिके जे माण्हुनि खे मुहिब वतन थियण लाइ लाज़मी तरह पंहिंजे तबिके सां गदारी करणु घुरिजे ऐं उहा वाहिद गदारी आहे जेका वतन दोस्ती जो शानदार मुज़ाहिरो आहे ऐं हेठिएं तबिके जे फ़र्द लाइ ज़रूरी आहे त हू पंहिंजे तबिके सां वफ़ादार रहे, छो त मथिएं तबिके सां ज़ालिमाना निज़ाम क़ाइमु करणु ऐं उनखे बाक़ी रखण लाइ साथ ऐं वफ़ादारी वतन दुश्मनी ऐं गदारी लेख बि, पर ॿिन्ही सूरतनि में के हालतूं जुदा करे सघिजनि थियूं। मिसाल तौरु ॿाहिरे हमले जे ख़िलाफ़ु वेढ़ में जेकॾहिं मथियों तबिको पेश आहे त अहिड़ी हालत में उन तबिके सां वॾे माण्हू या पोरे जी गदारी सभ खां वॾी वतन दुश्मनी आहे। अहिड़ी हालत में उन तबिके जो साथ ॾियण ई सभ खां वॾी वतन दोस्ती ऐं सची इनक़लाबी वाट आहे। मारे त रुॻो हेठिएं तबिके सां वास्तो रखंदड़ हुई, पर हूअ पंहिंजे मज़लूम तबिके सां पूरी रीत वफ़ादार हुई। हुन कॾहिं बि पंहिंजे तबिके सां नफ़रत कान ॾेखारी ऐं न वरी उन्हनि तिबकाती तालुक़ ते का शर्मसारी महसूसु कयाईं। उल्टो उन तबिकाती तालुक़ ते फ़ख़्रु ऐं नाज़ कंदी हुई। मारे जी उहा अदा ऐं उहो अंदाज़, उहा ख़सूसियत ऐं उहा ख़ूबी हुई जा मारवे खे लतीफ़ जो महबूब किरदार बणाए छॾियो। लतीफ़ जंहिं दौर जो शाइर आहे, उन दौर में सिंधियुनि लाइ हिकु मज़बूत क़ौमी हुकूमत खे क़ाइमु रखणु ज़रूरी हो, पर उन जे बावजूदु लतीफ़ जी नज़र खां हीअ ॻाल्हि ॻुझी कान हुई त तारीख़ जे हर दौर में सिंध जे हिकु नंढिड़े मथिएं तबिके सिंध जो क़ौमी इक़्तिदार बचाइण सख़्तु नाअहली जो सबूत ॾिनो आहे ऐं हर भेरे ग़ुलामी जा ॻट क़बूल कंदो रहियो आहे। उन करे हाणे सिंध जे समूरी अवाम खे उथी सिंध जे शानदार ऐं मज़बूत क़ौमी हुकूमत क़ाइमु करे उन जूं वाॻूं पंहिंजनि हथनि में रखणु खपनि। इंसान ज़ात जी समूरी तारीख़ में के गुण ऐं क़दर हर दौर में, हर हालत में, हर मकतब फ़िक्र वटि इज़त ऐं एतिराम जी नज़र सां ॾिठो वियो आहे, साराहियो वियो आहे ऐं उहो आहे पंहिंजे असूल ऐं नज़रे ते साबित क़दम रही हर मुश्किल जो मुड़सी ऐं हिमत सां मुक़ाबिलो करणु। वक़्त जा समूरा तूफ़ान, ज़माने जूं मिड़ी आंधियूं, माहौल जा हड़े लोॾा, वक़्त जे जबरनि, हाकमनि जा सभु ॾाढ ऐं ॾहकाव माण्हू खे पंहिंजे नज़रे ऐं असूल तां हटाए न सघनि ऐं उन सिलसिले में इंसान खे पंहिंजी सभ खां प्यारी शइ हयाती तां हथु खणणो पवे त बि परवाह न करे। इहा हौसले जी बुलंद हिकु अहिड़ी विथ आहे जेका कंहिं बि इंसान जे हिसे ऐं नसीब में आई, सो पूरी इंसानी जो हीरो ऐं इंसानी तारीख़ जो जौहर बणिजी वियो। तारीख़ जी रोशनी में ॾिसूं था त उन यूनानी दानिश्वर खे जंहिंखे बाइजाज़ करण जे जुर्म में बार बार खूनखार जानवरनि जे साम्हूं उछलाए सस मांस पटायो थो वञे, पर हूअ असूल तां हथु नथो खणे। असांखे नज़र अचे थो तारीख़ जे बेरहम ईवाननि में इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंखे साड़ लाइ बाह जा आड़ा ॿारिया था वञनि, पर सस चहिरे तां पंहिंजी सचाई जी फतह जी मुर्ख ग़ाइब नथी थिए। तारीख़ जे सुफ़नि में असां ॾिसूं था त सुकरात जंहिंजे हिकु हथ में ज़हर जो वटो ऐं ॿिए हथ में सचाई जो इज़हार कंदड़ कलम आहे, हू ज़हर जो प्यालो पीए थो पर कलम फिटो नथो करे। असांजे साम्हूं बाह जे ॼिभनि में सड़ंदड़
जून ऑफ आर्क आहे, जंहिंजे हथ में चर्च जे ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो आहे। हू ॾिसो ईरानी शाही दरबार में हसन जो मुजसमो कुरतुलैन ताहिरा ज़ंजीरनि में जकड़ियल जेरे सड़ण लाइ तयारु बीठी आहे, पर संसद सिज जहिड़ी पेशानी ते पशेमानी जे पघर जो फुड़ो ई कोन्हे। ॿियनि बि जिन माण्हुनि में अहिड़ा ओञाण इरादा हुआ, तिन खे हर दौर जी इंसानियत शानदार खिराज तहसीन पेश करण खां कॾहिं बि वांदी न थींदी। ऐं जेसीताईं ही काइनात क़ाइमु आहे, जेसीताईं दुनिया में हयाती जो हेज आहे, जेसिताईं सिज उभरंदो रहंदो, जेसीताईं धरती ते चंड चांदी जा पिड़छ विछाईंदो रहंदो, उन वक़्त ताईं इंसान ज़ात अहिड़नि इंसान जी अज़मत जे महिराबनि में सिजदा करण खां वांदी कान थींदी। शाह जो किरदारु मारे बि अहिड़नि अज़ीम इंसान जे सिफ़ में जाइ वालारे थो। उन किरदार ते जबर जा तमामु हथियार आज़माया विया, पर संसद ज़हन में हिकु सेकंड लाइ बि तब्दीली कान आई। उमिरि जे अॻियां वॾा वॾा जोधा ऐं सोढा काहन जी कहानी वांगुरु ॾकंदा हुआ, उते हिकु अणपढ़ियल थारीली सादी सूदी छोकिरी अकेली यके सिर ईअं कंध ताणियो बीठी आहे, जीअं आज़ादी जे ॾींहुं क़ौमी झंडो बुलंद हूंदो आहे, ऐं का बि अटकल ऐं हरफ़ खेसि उमिरि आॾो झुकण ते मजबूर नथी करे सघे। आम तरह जबर वटि कंहिं माण्हू खे झुकाइण लाइ ॿ हथियार हूंदा आहिनि, हिकु सज़ा जो ख़ौफ़ ऐं ॿियो लालच। अॼु जे दौर में जॾहिं इंसानी फ़हम ऐं शऊर तालीम जे वसीले तरक़ी जूं बेशुमार मंज़िलूं तय करे वरितियूं आहिनि, तॾहिं बि दुनिया जा बाशऊर सियासतदान कोड़नि लॻण जे ख़ौफ़ खां ॿीरनि में घिड़ी वेंदा आहिनि, या कुझु डॉलरनि ऐं रुपयनि ते विकामी वेंदा आहिनि। औरतूं जेके पढ़ाइण खां वठी हुकूमत करण ताईं जूं अहल बणिजी वियूं आहिनि, से जेल या बंदे खाने जे ख़ौफ़ खां ईअं ॾकंदियूं आहिनि जीअं मांझली जी टारी ॾुड़ंदी आहे, या वरी हिकु वक़्त में मोटर में चढ़णु, को लाकेट हासिलु करणु, सुठे कपिड़े जो शौक़ु पूरो करणु, या कंहिं इदारे में को निमाया मक़ाम माण जी लालच में हथ खणंदे बि देरि न कंदियूं आहिनि, ऐं कंहिं ग़रीब सां प्यार जा ॿ ॿोल ॿोलण में उन करे आर महसूसु कंदियूं आहिनि जो उन ग़रीब वटि मयारी ज़िंदगी न हूंदी आहे। उन माहौल खे नज़र में रखी अॼु खां 100 साल अॻु जी थयाणी छोकिरी जे बारे में सोचो, जंहिंजी सूरत सिज जहिड़ी आहे, ऐं जंहिंखे झुकाइण ऐं पंहिंजे बिस्तरे जी ज़ीनत बढ़ाइण लाइ उमिरि जबर जा ॿिया तरीक़ा सज़ा ऐं ख़ौफ़ इस्तेमालु थो करे, उनखे सज़ा जो डपु हिन तरह थो ॾियारियो वञे त जेकॾहिं तो थर जे बुखियुनि सां मोहबत वारे जज़्बे तां हथ खणी उमरकोट जे बादशाह जे पटराणी थियणु न क़बूलु कयो, त तुंहिंजो उज़ो वढियो वेंदो, चिचड़ो ऐं चिभाटियो वेंदो। अहिड़े दड़के वक़्तु उहा मिसकीन अणपढ़ियल फाटल कपिड़नि वारी छोकिरी जवाबु ॾिए थी, जे लूणु लॻे लाई चीरे चीरे चम, मूं घुर अॻे न कयो अहिड़ो कोझो कमु, जा दावा दम ताता पिरत पवारसी। उहो जवाबु पंहिंजे मफ़हूम में इंसानी अज़मत ऐं हौसले मंदी जो शाहकार मिसाल आहे, जंहिंमें हिकु बेवाही छोकिरी जेका कंहिं बि नज़रियाती तालीम जे किताब मां वाक़ुफ़ु न आहे, जंहिंजे जाबिर ऐं वहशी हाकिम जे अखियुनि में अखियूं मिलाए वॾे वाक़े चवे थी त तूं जिस्मानी अज़ाब जा समूरा तरीक़ा मुंहिंजे कमज़ोर जिस्म ते आज़माए ॾिस, मुंहिंजे जिस्म खे चहक ॾेई उन में लूणु बुरके छॾ, पोइ बि आउं वॾे एतमाद ऐं हौसले सां पंहिंजे इरादे ऐं हिमत सां चवां थी त जेसीं ताईं मुंहिंजे जिस्म में साहु हूंदो, उन वक़्त ताईं मुंहिंजे इरादे में को बि लोॾो न ईंदो, ऐं मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में पवार जी प्रीत जी जेका जूत जली रही आहे, सा झकी ऐं झीणी न थींदी। मुंहिंजे दिलि खे को बि लोॾो न ईंदो, मुंहिंजो ज़हन ख़ौफ़ खां सत जो सील भञण लाइ कंहिं बि सूरत में तयारु न थींदो, छो त जबर अॻियां झुकण असांजी रिवायत में बिना कुधो ऐं कोझो कमु आहे, ऐं मुंहिंजी पीढ़ी मां कंहिं बि अॼु ॾींहं ताईं अहिड़ो कुधो कमु न कयो आहे, त पोइ आउं कीअं अहिड़ो कुझो कमु कंदुसि। तूं बेशक मुंहिंजो जिस्म ख़तमु करे सघीं थो, पर मुंहिंजे आज़ाद ऐं पाक रूह खे ज़िलत आमेज़ आण मञण ते मजबूर नथो करे सघीं। जॾहिं सज़ा जे डप वारो हथियार नाकाम साबित थियो त वक़्त जो हुक्मरान ॿियो हरबो थो हलाए, उहो आहे लालच जो। औरत ज़ात जे नफ़्सियात आॾो रखी मारे खे बहितरीन कपिड़ा लटा, ॻिह गटा, अतर अंबीर, महल माड़ियूं, ज़ेवर ज़रड़ा, तेल फुलियल शालूं ऐं खोंबा आछा था वञनि, ऐं उहा समूरी आछ हिकु अहिड़ी छोकिरी खे थी रही आहे जंहिं कॾहिं सोन जे ज़ेवरनि जो सोचियो ई न हो।
जॾहिं त उन दौर जी हिकु ॿी औरत लैला हिकु मणीअ ते पंहिंजो मुड़ुसु विकिणी छॾियो हो, पर मारी हकारत सां उमिरि जे समूरनि आछनि खे ठुकराए चिटी तरह चई ॾिनो त ए न मारण रीत जो सेण मटाइनि सोन ते अची अमर कोट में कंजस कान कुरीत पखियुनि जी प्रीत माड़ियुनि सीन मटियां। हीअ चूंड वर्क असां वञी ख़िदमत में पेश करे रहियासीं नामेरे लेखक क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब वरिया वाहिरू मां। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मिज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।